जॾहिं जलील न हूंदो। एजाज़ मंगी। अमर जलील जे हिकु किताब जो नालो आहे जॾहिं मां न हूंदुसि। मुंहिंजी हिन पोस्ट जो उनवान आहे जॾहिं जलील न हूंदो। हू अमर आहे, अमर रहंदो, पर इंसान सिर्फ़ एहसास न आहे। माण्हू मास ऐं हॾ जो पुतलो बि आहे। कॾहिं जिस्म जे कफ़स मां साह जो पखी परवाज़ करे, कंहिंखे कोई पतो न आहे। पर अमर जलील उमिरि जे मोड़ ते आहे। उन मोड़ ते साह ते विसाह मुश्किल सम्झियो वेंदो आहे। हा, हिकु ॾींहुं हिकु सोशल मीडिया जी फिज़ान में हिकु ज़ख़्मी पखीअ जहिड़ी ख़बर उॾामंदी ऐं सिंध सदमे सां सोचींदी। हाणे हू बि न रहियो। हू जंहिं सिंध जे हसीन ऐं मुक़दस तस्वर तख़लीक़ कया, हू जंहिं दिलि जी दुनिया जोड़ी, हू जंहिं कपियल ॿांह जो वारिस तहरीर कयो, हू जंहिं बर्फ़ जो ताजमहल तामीर कयो, उहो हिकु ग्लेशियर वांगुरु गुमनामीअ में कतरो कतरो ॻरी रहियो आहे। छा असां सिर्फ़ मुंहनि जा मुजाविर आहियूं? छा असांजा लफ़्ज़ जनाज़नि जा गुलाब आहिनि? छा असां मरण खां अॻु मोहबत जो इज़हार नथा करे सघूं? छो न असां अमर जलील जो पतो पुछूं? असां हिन जे ॾस आसमान खां पुछूं? छो न हिन लाइ मोहबत जा कुझु मोतिया सोशल मीडिया ते रखूं ऐं हिन खे ॿुधायूं सिंध तोसां अहिड़ी मोहबत कंदी आहे जहिड़ी तूं सिंधूअ सां कई। अमर मोहबत आहे।